बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम अलैकुम जी दोस्तों, मां अरबाब अली अव्हांजे प्रोग्राम हिस्टोरिका सिंध में हाज़िर आहियां। दोस्तों, अॼु असां जंहिं मौज़ू खे सिलेक्शन कयो आहे टॉपिक खे, उहो आहे ज़हीरुद्दीन बाबर। ज़हीरुद्दीन बाबर 1483 ईस्वी में जनम वरितो। संदसि वालिद जो नालो उमर शेख मिर्ज़ा हुयो। ज़हीरुद्दीन बाबर के शाह फरगाना, शाह समरकंद ऐं शाह काबुल भी सॾियो वेंदो आहे, छो त हिन फरगाना, समरकंद ऐं काबुल के पंहिंजे इब्तिदाई दौर में ही फ़तह कयो हो। ज़हीरुद्दीन बाबर के हिंदुस्तान जे मुग़लिया सल्तनत जो बानी भी सॾियो वेंदो आहे। बाबर पंहिंजे माउ जे नस्ल खां चंगेज़ी ऐं पीउ जे नस्ल खां तैमूरी नस्ल जो हुयो। ज़हीरुद्दीन बाबर जॾहिं 12 सालनि जो हुयो त हिन जो पीउ गुज़ारे वियो। मामनि ऐं चाचनि जे सोरशनि सबबु कॾहिं तख़्त नशीं त कॾहिं परेशान रहियो ऐं झंग में घुमंदो ऐं फिरंदो रहियो ऐं रुलंदो रहियो। बिल आख़िर हुन वॾियुनि कोशिशुनि ऐं जंगनि खां पोइ बलख ऐं काबुल ते कब्ज़ो कयो ऐं उन जो हाकिम बणिजी वियो। अहिड़े तरह आहिस्ता आहिस्ता हुन पंहिंजे फ़ौज यानी लश्कर खे मुनज़्ज़म कयो। ज़हीरुद्दीन बाबर पाण हिकु वॾो जंगजू ऐं जंग जो माहिर सिपह सालार सां गॾु फ़न हर्ब खां ख़ूब वाक़िफ़ हुयो। बाबर लाइ हिकु मशहूर लेखक पाल के डेवस पंहिंजी किताब 100 फ़ैसला कुन जंगनि में ज़हीरुद्दीन बाबर ऐं इब्राहिम लोधीअ जे विच में थींदड़ पानीपत जे जंग खे नुमायां लिखियो आहे, जंहिंमें हुन बाबर खे जंग जो माहिर करार ॾिनो ऐं हुन जे तर्ज़ अमल जी वाखाण कई। बरेसगीर ते हमले आवर थियण खां अॻु जॾहिं हुन जो लश्कर अची रहियो हुयो त उन वक़्तु इब्राहिम लोधी दिल्लीअ जो हुक्मरान हुयो। बाबर जो लश्कर जंहिंमें 12,000 फ़ौज शामिल हुई, जॾहिं त इब्राहिम लोधीअ जे लश्कर यानी कि फ़ौज में 1 लख फ़ौज हुई, जंहिंमें 1000 हाथी सवार ऐं 1000 घोड़े सवार उन में शामिल हुआ। पर बाबर पंहिंजे माहिराना तर्ज़ अमल जे करे अहिड़ी हिकमत अमली ठाही जो 12,000 फ़ौज 1 लख फ़ौज खे भॼण ते मजबूर कयो ऐं उन जंग में इब्राहिम लोधी पाण बि मारिजी वियो। अहिड़ी तरह ज़हीरुद्दीन बाबर दिल्लीअ खे फ़तह कयो ऐं मुग़लिया सल्तनत जो बुनियाद रखियो, जेको 20 साल हिंदुस्तान ते क़ाइमु रहियो। बाबर न सिर्फ़ हिकु जंग जो माहिर बल्कि हू हिकु सुठो शाइर बि हुयो। आख़िरकार ज़हीरुद्दीन बाबर 26 डिसंबर 1530 ईस्वीअ ते दिल्लीअ में वफ़ात करे वियो ऐं उन जे वसियत मुताबिक़ काबुल में बाग़े बाबर में दफ़न कयो वियो, जेको काबुल अफ़गानिस्तान में वाक़िअ आहे। जी दोस्तों, इहो हुयो अॼोको प्रोग्राम, अॼोको टॉपिक जेको तव्हां सां शेयर कयोसीं। उमेद तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि अचे त हिन खे शेयर कयो ऐं हिन खे लाइक कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। थैंक यू वेरी मच। महिरबानी।